नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। लाड़काणे खे ख़बर ॾींदाऊं त सिंध असेंबली जी सीट PS 11 ते थींदड़ नंढी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे, जेको अॼु शाम जो 5 बजे ताईं जारी रहंदो। लाड़काणे जी सीट ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जमील सूमरो ऐं GDA जे मौज़म अली अब्बासी विच में मुक़ाबलो आहे। ॿिए तरफ़ PP ज़िमी चूंड जे इंतज़ामनि जे हवाले सां ख़दशनि जो इज़हार करे छॾियो आहे। PP अॻवान आजिज़ दामरा जो चवणु आहे त चूंड में PP खे शिकस्त ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल कया पिया वञनि। PS 11 ते थींदड़ नंढी चूंड जे लाइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तरफ़ां 168 पोलिंग स्टेशन ठाहिया विया आहिनि, जिन मां 20 खे इंतिहाई हसास, 50 खे हसास ऐं 60 खे नॉर्मल करार ॾिनो वियो आहे। इंतिहाई हसास ऐं हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशन ते CCTV कैमरा बि लॻाया विया आहिनि। ज़मीनी चूंड में सिक्योरिटी जे लाइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस खे मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं चूंड हल्के में पुलिस जो गश्त वधाए छॾियो आहे ऐं इन अमल खे यकीनी बणायो पियो वञे त पोलिंग दौरान कंहिं बि क़िस्म जो अणधुड़ वाक़ियो पेश न अचे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।